प्रोग्राम अज़मत रमज़ान महरान टेलीविजन जी लाइव ट्रांसमिशन जैमें असा के जॉइन किया है आजिज़ रहमतुल्लाह लाशारी आजिज़ रहमतुल्लाह लाशारी असा के ॿुधाईंदो आशिक़ रसूल हज़रत बिलाल जी मनकबत मनकबत का असां वठंदासीं नंढड़ी साई खां पोइ जॾहिं मोटंदासीं त असां सां गॾु हूंदा इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो साहब। हलूं था साईं आजिज़ लाशारी वटि आशिक़ रसूल हज़रत बिलाल हबशी जी मनकबत जे लाइ। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महसर रहमतुल्लाह अलैह हज़रत बिलाल सोने के खराज तहसीन पेश कयो आहे। केॾी न यार सां हुई उल्फत बिलाल जी, केॾी न यार सां हुई उल्फत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी, हाय लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। बेडोह काफ़िर जे कब्ज़े में बहुत हो, छो जो मिठो मोहम्मद हिन खे पसंद हो, हरगिज़ न धार थिया हुई हसरत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। जुल्म क्या शरीर अरबिया जे शेर सां, मारू जले जले थियो आज़ाद ख़ैर सां, वध थी वई क़िस्मतुनि में क़िस्मत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी, केॾी न यार सां हुई उल्फत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। साम्हूं सजण बिगार ख़ुश पियो तमाम थिए, मिंबर मुहम्मदीअ ते बीगी पियो बांग ॾे, मिंबर मुहम्मदीअ ते बीगी पियो बांग ॾे, वध थी वई क़िस्मतुनि में क़िस्मत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। वो बातड़ो सगाबा जी दिल न थे सठो, हरनी चयो त हिन खां ड्यूटी खसे वठो, वो बातड़ो सगाबा जी दिल न थे सठो, हरनी चयो त हिन खां ड्यूटी खसे वठो, असहद चवण असुल हुई आदत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। आज़ान ॾियण खां जॾहिं रोकियूं जवान खे, काती खयूं कटे पियो पंहिंजी ज़ुबान खे, काती खयूं कटे पियो पंहिंजी ज़ुबान खे, तो ई छॾी खसाए ख़िदमत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। आज़ान ॾियण खां जॾहिं बद थियो बिलाल हो, सां हुई त रात हिकिड़ी पर हिन लाइ साल हो, सां हुई त रात हिकिड़ी पर हिन लाइ साल हो, तड़पी रही सजण लाइ तबीयत बिलाल जी, लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। है को कंहिंजो आगे घायल, को कंहिंजी घूर जो, मजनू त खोड़ पर ही मजनू हुज़ूर जो,
दिल तुझी मिसल मोबाइल जे सिम इश्क नबी जी लगावे छॾ दुरूद शरीफ जो दोस्त मिठा तूं बैलेंस उन में भराए छॾ बैटरी कॾहिं न लो थींदई तूं ज़िक्र सां चार्ज कराए छॾ चैन पंजन ऐं ॿारनि जे पोइ प्यार जो पैकेज ठाहे छॾ मिस कॉल संदो महबूबन लाइ तूं दिल मां ख्याल भुलाए छॾ नाहे बिज़ी नेटवर्क मदीने जो भली काल ते काल मिलाए छॾ ही अर्जुला शारी आजिज़ जो तूं हीअं साण हंडाए छॾ ओ मजनू त खोड़ पर ही मजनू हुजूर जो गुलामे नबी इहा हुई निस्बत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी केॾी नया रसां हुई उल्फत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान